सूबाई वज़ीर जाम खान शोरो जी सदारत हेठ मुख़्तलिफ़ तरक्याती मनसूबन जो जायज़ो वठण लाइ इजलास सुबह खे इजलास में स्कूलन फिल्टर प्लांट सनती रोडन के4 के बी फेडर समेत मुख़्तलिफ़ मनसूबन ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। इजलास में सेक्रेटरी ज़रीफ खेड़ो, सेक्रेटरी सनत यासीन शेर, ज़ाहिद अब्बासी ऐं ॿियनि शिरकत कई। सूबाई वज़ीर जाम खान शोरो हिदायत कई आहे त सिंध जे मनसूबनि लाइ इस्लामाबाद में हिक खां ॿ ऑफिसर मुक़रर कया वञनि। सूबाई वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई त 9.3 अरब रुपयनि जे तालीमी मनसूबनि लाइ 100 सैकड़ो फंड जारी कया विया आहिनि। सेक्रेटरी तालीम 401 स्कूलनि जी तामीराती अगभराई बाबति तफ़सीली रिपोर्ट पेश कई। सूबाई वज़ीर जाम खान शोरे जो चमड़ा आहे त सिंध हुकूमत तालीम, सिहत ऐं रोडनि जे शोबे में सुधारनि लाइ पुरज़म आहे। सूबाई वज़ीर चयो त जारी मनसूबनि जी शफ़ाफ़ निगरानी ऐं वक़्त सिर मुकमल करण लाइ नई पॉलिसी जोड़ी वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। सूबाई वज़ीर जाम खान शोरो जी सदारत हेठ मुख़्तलिफ़ तरक्याती मनसूबनि जो जायज़ो वठण लाइ इजलास थियो आहे। इजलास में स्कूलनि, फिल्टर प्लांट, सनती रोडन, के4 के बी फेडर समेत मुख़्तलिफ़ मनसूबनि ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। इजलास में सेक्रेटरी ज़रीफ खेड़ो, सेक्रेटरी सनत यासीन शेर, ज़ाहिद अब्बासी ऐं ॿियनि शिरकत कई। सूबाई वज़ीर जाम खान शोरो हिदायत कई आहे त सिंध जे मनसूबनि लाइ इस्लामाबाद में हिक खां ॿ ऑफिसर मुक़रर कया वञनि। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, इजलास बाबति आगाह कजो। बिल्कुल मारवी मनसूबा बंदी तरक्की वारे वज़ीर जाम खान शोरो जी सदारत में स्कूल, फिल्टर प्लांट, सनती, के4 के बी फीडर रोडन ऐं ॿियनि तरक्याती मनसूबनि जो जाइज़ो वठण जे हवाले सां इजलास थियो आहे। इजलास में स्कूलनि, फिल्टर प्लांटनि, सनती रोडन, के4 के बी फीडर समेत मुख़्तलिफ़ जेके तरक्याती मनसूबा आहिनि उन्हनि जे हवाले सां सूबाई वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में चेयरमैन PND नजिम अहमद शाह समेत सेक्रेटरी आपाशी, ज़रीफ इकबाल खोड़ो, सेक्रेटरी सनत यासीन शेर बलोच, सेक्रेटरी तालीम ज़ाहिद अब्बासी, सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विसेज ऐं बेलो खातो समेत सेक्रेटरी जेके आहिनि उहे लाॻापियल डिप्टी कमिश्नर उन्हनि बि शिरकत कई इजलास में। जाम खान शोरो ऑफिस खे हिदायत की त वफ़ाक़ी सतह ते जेके सिंध जा मनसूबा आहिनि उन्हनि जे हवाले सां इस्लामाबाद में हिकु या ॿ ऑफिसर मुक़ररु कया वञनि। सेक्रेटरी आपाशी, ज़रीफ इकबाल खेड़ो, मुखी फश कैनाल, नए डेम्स, के4 मनसूबे ऐं केबी फीडर कैनाल जी लाइनिंग बाबति केस ब्रीफिंग ॾिनी। ॿुधायो वियो त लॻभॻि 9.3 अरब रुपयनि जा जेके तइलीमी मनसूबा आहिनि उन जे हवाले सां 100 सैकड़ो फंड्स जेके आहिनि उहे जारी कया विया आहिनि ऐं सेक्रेटरी तालीम 401 स्कूल जेके आहिनि उन जी तामीराती अगबराई बाबति तफ़सीली रिपोर्ट जेका आहे उहा पिणु पेश कई। तामीर थियल स्कूलनि जी पाइदारी घटि में घटि 40 सालनि ताईं यकीनी बनाइण जे हवाले सां जाम खान शोरे तालीम वारे सेक्रेटरी खे हिन हवाले सां हुकुम जारी कया ऐं संदसि चवणो हुयो त तामीर थियल स्कूलनि जी जेका तामीराती मटेरियल ऐं मयार जो थर्ड पार्टी जे ज़रिए सर्वे कयो वञे ऐं अणधुरे जेका जाइज़ो वठण जो हुन हुकुम बि जारी कयो। अहिड़ी तरह सां साइट एरिया में रोडनि ऐं ॿियनि जेके तामीराती मनसूबा आहिनि उन्हनि खे माहिरनि जी सलाह सां तयारु करण जे हवाले सां ॿुधायो वियो त इन्हनि मनसूबनि जो जेको टेस्टिंग वर्क आहे उहो NED यूनिवर्सिटी जे जेका माहिर इंजीनियर आहिनि उन्हनि जी निगरानी में थींदो। यासीन शेर हिन हवाले सां ब्रीफिंग ॾिनी, ॿुधायो त उन्हनि मनसूबे दौरे जे हवाले सां वॾे वज़ीर खे दरख़्वास्त ॾिनी वेंदी जॾहिं त सनती इलाइक़नि मां गैर क़ानूनी जेके पाइप लाइनूं आहिनि उहे ख़तमु करण जे हवाले सां जेको हिदायतूं कयूं वयूं आहिनि ऐं सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विस इजलास खे रोडनि सां लाॻापियल जेके वफ़ाक़ी PSDP मनसूबा आहिनि उन हवाले सां ब्रीफिंग ॾिनी। त वर्क्स एंड सर्विसिस खाते पारां सां गॾु हिन हवाले सां हिकिड़ो अलॻि इजलास कोठाणे जे हवाले सां जाम खान शोरो जेको हिदायतूं जारी कयूं आहिनि संदसि चवनि त वाटर फिल्टर प्लांट जेके आहिनि उन्हनि ते तेज़ी सां कमु जारी आहे। ॿिए खाते सेक्रेटरी हिन हवाले सां पिणु ब्रीफिंग ॾिनी, ॿुधायो त वाटर फिल्टर जेका मनसूबा आहिनि उन्हनि खे सॼी बुनियादनि ते कमु उन्हनि जो जारी आहे। हिन हवाले सां सूबाई वज़ीर ब्रीफिंग खां पोइ हुकुम कयो त इन हवाले सां बि जेको तफ़सीली इजलास तलब कयो वेंदो ऐं खेसि मनसूबनि जे हवाले सां मुकमल ऐं अलहदा ब्रीफ कयो वञे। इजलास में कश्मोर, बदीन, ठट्टो ऐं थरपारकर जा जेके डिप्टी कमिश्नर आहिनि उन्हनि पंहिंजे ज़िलनि जी जेका PSDP मनसूबा आहिनि उन जे हवाले सां खेसि ब्रीफिंग ॾिनी। इन हवाले सां सिंध हुकूमत तालीम, सिहत ऐं रोड जे शोबे में सुधारनि जे हवाले सां जाम खान शोरो जो चवणु हुयो त न सिर्फ़ु असां पुरज़म आहियूं बल्कि जारी जेके मनसूबा आहिनि
उन्हनि जी शफ़ाफ़ निगरानी ऐं वक़्त सां मुकमल थियण जे हवाले सां नई पॉलिसी जेका उहा जोड़ी वई आहे त सभिनी जारी स्कीमुनि खे जो मुकमल डेटा ख़र्चनि जा तफ़सील ऐं घटि या वधीक फंड इस्तेमालु कंदड़ मनसूबनि जे हवाले सां बि रिपोर्ट पेश करण जे हवाले सां जाम खान शोरो हुकुम जारी कयो ऐं संदसि चवणु हुयो त मनसूबनि जे मयार ते कंहिं बि सूरत में कंहिं बि क़िस्म जो जेको समझौतो न कयो वेंदो। जेकॾहिं कंहिं स्कीम में गफ़लत या नाकामी जेका ॾिठी वई त लाॻापियल ऑफिसर जे हवाले सां उहो कार्रवाई कंदो ऐं उन ख़िलाफ़ जेको उन जो ज़िम्मेदार उनखे ई सम्झियो वेंदो। त जाम खान शोरो जो चवणो हुयो त पार्टी क़यादत ऐं वॾे वज़ीर वक़्त ब वक़्त तरक़ियाती मनसूबनि जी अॻिभराई बाबति खां ब्रीफिंग वठंदा आहिनि। अगरि जेकॾहिं अहिड़ी का कोताही थी त उहो कोताही संदसि खाते में न बल्कि अमलदारनि जे खाते में थींदी। हिन हवाले सां उहो कंहिं बि सूरत में कंहिंखे बख़्श न कंदो। जी मारवी। महिरबानी अवां जी फयाज़ कुरैशी आगाह करण लाइ।